ते हलो। दरगाह हज़रत सैयद बुलंद शाह जिलानी जो सालियानो हिकु रोज़ा मेलो टंडो मोहम्मद खान भरिसां ॻोठ नूराई शरीफ़ में गादी नशीन सैयद चुंगल शाह जिलानी पीर सैयद बुलंद शाह जिलानी की क़यादत में 30 सेप्टेम्बर ते वरी धामधूम सां लगी रहियो आहे, जंहिंजी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे दावत ॾिजे थी। पारां मोहम्मद हसन ख़ासकेली ऐं शौकत ख़ासकेली दरगाह शायकी ॻोठ मुबारक ख़ासकेली